नाज़िन पूरी सिंध जियां छाछरो में भी रमज़ान शरीफ के भलारे महीने में मुनाफ़िक़ोर वापारियुनि आम वापे जी शयुनि जा अघ आसमान ते पहुंचाए छॾिया आहिनि। ग़रीब तबक़ो सख़्त परेशानियुनि खे मोड़े रहियो आहे। अटो, खंडु, चांहि ऐं फ्रूट जा अघ मुनाफ़िक़ोर मनपसंद अघनि ते विकिरो करे रहिया आहिनि। ॾिसूं था बरकत बजीर जी रिपोर्ट। वधंदड़ महांगाई जे करे फ्रूट सां गॾु आम वापे जी शयुनि में बि रिकॉर्ड तोड़ इज़ाफ़ो थियो आहे। इन हवाले सां आम तबक़े जे माण्हुनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त ॾिसो पिया एॾी महांगाई उरूज ते पहुची वई आहे, ग़रीब माण्हू जो पुॼणु आहे कोन। हाणे फ्रूट खे वञी ॾिसो त फ्रूट एॾो महांगो 400-500 रुपया किलो। हाणे हीउ रमज़ान जो भलारो महीनो आहे, इन में महांगाई वॾे उरूज ते पहुतल आहे। मिसकिन माण्हू जो गुज़ारो नथो थिए। असां सिंध गवर्नमेंट खे अपील करियूं था, महिरबानी करे या त रिलीफ अहिड़ो ॾिनो वञे जे त मिसकिन माण्हू पंहिंजी ईद सकून सां गुज़ारी सघनि। 2.5 किलो डबो डालडा जेको 1100-1200 रुपये मिले थो। किलो खंड जेको 90 रुपया मिले थी। गरीब मिसकिन माण्हू है जेकर घर में नियाणे कमाई रो को हसलाती कोन्हे, उहो माण्हू ॾाढो तंग है। फ्रूट वग़ैरह ॾाढा महांगा आहिनि, गरीब माण्हू को पहुचे नथो सघे। बाक़ी इहा जेको फ्रूट गाॾी ते अचे थो, घटि में घटि 500-1000 जे का रोज़े जो सामान थो मिले। बाक़ी हर माण्हू जो परेशान आहे। का बि शइ गरीब माण्हू जे पहुच खां हर शइ मथे थी वई। किथे न उल्टो रमज़ान जो महीनो जीअं असां वटि शुरू थियो आहे, तंहिंखां पोइ हिते महांगाई उरूज थी आहे। आम माण्हू जे वस जी ॻाल्हि न आहे त हिन महांगाई खे कंट्रोल करे सघे। न पघारनि में वाधाई आहे, न का ॿियो को रिलीफ ॾिनो आहे गवर्नमेंट जे तरफ़ां जेको हिन आम माण्हुनि खे का सहूलियत मुयसरु थी सघे। ॾींहों ॾींहुं महांगाई उरूज थींदी पई वञे, पोइ सब्ज़ी जी शिकिल में हुजे या ॿिया रिज़्क़ी जे सामान जी शिकिल में हुजे या ॿियो को बि हुजे, ॾींहों ॾींहुं महांगाई मथां हलंदी पई वञे, लेकिन आम माण्हू जे लाइ को बि रिलीफ न मिले। तो जेको आहे 2800 खां 3000 रुपया बण आहे ऐं खंडु जेको आहे 100 रुपया 90 रुपया किलो आहे। जाम महांगाई आहे। असीं मज़दूर माण्हू, असांजी एतिरी दिहाड़ी ठहे कोन थी, असीं कीअं पूरत कयूं। घी जो बि रेट तमामु वॾो आहे, 400, 450, 500 रुपया थैली आहे ऐं असांजी पूरत कोन थी थिए। गवर्नमेंट खे अपील आहे त महिरबानी करे जेको रिलीफ ॾिनो। ग़रीब माण्हुनि जो इहो ई मुतालबो आहे त हुकूमत तरफ़ां रिलीफ पैकेज ॾिनो वञे, जीअं त उहे ईद सुठे नमूने करे सघनि। बरकत अली बजीर, आवाज़ न्यूज़, छाछरो।